आयो आका नबी सैजना मता असां घर आयो आका नबी सैजना मता ओ नबी सैजना मता ते आली मकाम मता असां घर आयो आका नबी सैजना मता असां घर आयो आका नबी सैजना मता खुदा पाक जंहिंखे ख़त्म रसुल आ बणायो असांजे हिस्से में आका सोई सुहिणो आयो खुदा पाक जंहिंखे ख़त्म रसुल आ बणायो असांजे हिस्से में आका सोई सुहिणो आयो ओ रसूलनि जी जामता नबियुनि जे इमामता असां घर आयो आका नबी सैजना मता असां घर आयो आका नबी सैजना मता ओ नबी सैजना मता ते आली मकाम मता असां घर आयो आका नबी सैजना मता मोहम्मद मिठे जे मटको न थियो न थींदो नबी को पीरीअ खां पोइ ते आयो न ईंदो मोहम्मद मिठे जे मटको न थियो न थींदो नबी को पीरीअ खां पोइ ते आयो न ईंदो ओ नुबूवत जे क़यामत ऐं दाइम दवामत असां घर आयो आका नबी सैजना मता असां घर आयो आका नबी सैजना मता ओ नबी सैजना मता ते आली मकाम मता असां घर आयो आका नबी सैजना मता सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी रिसालत उन्हीं खे सभ खां मथां ई मिली सभिनि कामिलनि खां अकमल असांजो नबी रिसालत उन्हीं खे सभ खां मथां ई मिली ओ मिठे जे मकाम ता इज़त एहतराम ता असां घर आयो आका नबी सैजना मता असां घर आयो आका नबी सैजना मता ओ नबी सैजना मता ते आली मकाम मता असां घर आयो आका नबी सैजना मता सजण सुहिण साईं जी को बेर सारह करे थो अंदर मुंहिंजो अब्दुल वाहिद ठरे थो सजण सुहिण साईं जी को बेर सारह करे थो अंदर मुंहिंजो अब्दुल वाहिद ठरे थो
आयो आका नबी सजना मता असां घोर आयो आका नबी सजना मता ओ नबी सजना मता तयाली मकामता असां घोर आयो आका नबी सजना मता